नासिर मोहन जो दड़ो में योगा नेचुरल फेडरेशन तरफा योगा की सुजागी बाबत ॾिहाड़ो मल्हायो वियो। उन हवाले सां सुता अब्दुल जब्बार मेमन जी रिपोर्ट। योगा नेशनल फेडरेशन पारां असांजे क़दीम बाग मोहन जो दड़ो ते योगा डे मल्हायो वियो आहे, जंहिंमें हुननि पंहिंजा जेको आहे सो करतब ॾेखारिया आहिनि ऐं योगा जे मतिलबु जेके बि आहिनि एक्सरसाइज हुननि कई आहे। अचो त उन सिलसिले में हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त योगा जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं जेको आहे सो इंसान जे लाइ सिहतमंद इंसान जे लाइ कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं बीमारियुनि खे कहिड़े जेको आहे सो धकु हणे थो। अचो त हुन सां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं। मेन शइ मां तव्हांखे ॿुधायांव, हिन में जेके प्रयानाम हूंदा आहिनि उहे 15 क़िस्म जा प्रयानाम आहिनि, जंहिंखे असां ब्रीथिंग चवंदा आहियूं। उहे तव्हांजा जेके बि अंदरि जा जेके आर्गन आहिनि, तव्हांजो जहिड़ो ख़तमु थी वञे तव्हां उनखे कीअं ठीकु कंदव। योग जे ज़रिए उनखे ठीकु करे सघो था। उनखे चइबो आहे अनुलोम विलोम, ऐं असां उनखे चवंदा आहियूं कपाल भाटिया। तव्हां इहो कयो, तव्हांजो 15 ॾींहंनि में जहिड़ो रिकवर थी वेंदो। जीअं हर्ट आहे या जेके बि ॿिया जेके बि असांजा आर्गन आहिनि, टिश्यू आहिनि, DNA आहिनि, उहे प्रयानाम जे ज़रिए मेंटेन थींदा आहिनि। योग हिकु ज़बरदस्त शइ आहे। जेके माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे, पोइ उहे नौजवान हुजनि या वॾी उमिरि जा हुजनि या पका हुजनि या ॿार हुजनि, उन्हनि खे असां रिक्वेस्ट कंदासीं त असां वटि डोकरीअ में हिकिड़ो योगा जो बहितरीनु चैप्टर हली रहियो आहे, जंहिंखे असां खे माना कंप्लीट थिए 2 साल थी विया आहिनि। असां उन्हनि माण्हुनि खे इहो अर्ज़ु रखंदासीं ऐं अपील बि कंदासीं त अचो योगा कयो ऐं पंहिंजी सिहत सुधारियो, जिस्मानी तरह बि ऐं ज़हनी तरह बि। योगा में जेके असांजे मुख़्तलिफ़ जिस्म जूं बीमारियूं आहिनि, उन्हनि जा आसन थींदा आहिनि, जंहिंखे असां पोस्टर चवंदा आहियूं। उहे पोस्टर अगरि उन बीमारी जे हिसाब सां अगरि को ट्रेनर हूंदो सुठो, जेको उहो पोस्टर कराईंदो, त उहो परफेक्ट तव्हांजी बीमारी ते असरु कंदो। जंहिंमें शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे ऐं तव्हांजो मैदे जूं बीमारियूं आहिनि। इन में हर असांजे आर्गन्स जेके बि जिस्म में आहिनि उन जे लाइ अलॻि अलॻि पोस्टर थींदा आहिनि। उन खां अलावा हिन में ब्रीथिंग्स थींदियूं आहिनि, जेके माना साह जी जिन खे तकलीफ़ हुजे, साको हुजे, अहिड़े सां उहे ब्रीथिंग अगरि उन्हनि खे कराइजे त उहे असांखे वॾो फ़ाइदो ॾिए। जीअं असां टेबलेट खाई साके जूं इन जूं कराईंदा आहियूं, तीअं असांजी उहा ब्रीथिंग यानी उन्हनि ते परफेक्ट असरु कंदियूं आहिनि। सालियानो प्रोग्राम थींदो आहे, उन में शरीक थियण लाइ योगा जेका मोहन दड़े मां शुरू थी आहे, पूरी दुनिया उनखे फॉलो करे थी। योगा जा मुद्रा हिते जेका हिकु लेडी आहे जेका ठाहे वेठी आहे, उन मां 80,000 पोज़ उन्हनि ठाहिया आहिनि आसन, जेके सुबुह सां उन जा तव्हां 4-5 आसन जेकॾहिं करे छॾींदो, तव्हांजी सिहत 24 कलाक सही रहंदी। सुबुह सां इहो उथण सां जेको पाणी पीअणो आहे नेराने, उन खां पोइ तव्हां पार्क में अची, हिते असांजे पूरे पाकिस्तान में सिंध जे तक़रीबन हर पार्क में सुबुह जे टाइम में थींदी आहे। ऐं ही इल्मु ई हुयो, छो त जॾहिं बि का इंजण ठहे थी, का कार ठहे थी, का टीवी ठहे थी, उन सां गॾु मैनुअल अचे थो, उनखे कीअं हलाइजे, कीअं ऑपरेट कजे। इहो कीअं थी सघे थो त हिकिड़ो इंसानु हिन दुनिया में आयो हुजे ऐं उनखे ठीकु करण जो इल्मु न आयो हुजे। त इहो उन वक़्त जा जेके पैगम्बर हुया, जेके रशीज़ हुया, उहे आया, उन्हनि खे उहो इल्मु, उन्हनि सीना पसीना इहो इल्मु पंहिंजे माण्हुनि खे सेखारियो। उहे मोहन दड़े माण्हू जेको हिन वक़्तु जेको मोहन दड़े जेका इंजीनियरिंग आहे, जेका घरनि जी बीहक आहे, जेका हुनजो रहण जो अंदाज़ आहे, नालियूं आहिनि, बाथरूम्स आहिनि, इहो साबित थिए थो त ही अज़ीम सिहत जो इल्मु रखंदा। अॼु ॾिसो जेका असांजी जिस्मानी ऐं ज़हनी सिहत आहे पाकिस्तान जे अंदरि या जिते बि माण्हुनि जी, त उहे माण्हू आर्थ्रोपेडिक, न्यूरो या जिस्मानी डायबिटीज़ आहे, हाइपरटेंशन आहे, अलाए अनेक सारा मसइला माण्हू खे वकोड़ियल आहिनि। त ऐं डाइट कंट्रोल कोन्हे, माण्हुनि खे डाइट जी ख़बर कोन्हे त की प्रॉपर डाइट कीअं वठिजे, असांखे फैट खां थोरो घटि करिणो आहे, कीअं खाइणो आहे। त योगा असांखे हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो ऑर्गेनाइज़्ड हिकिड़ो सिस्टम ऐं हिकिड़ो तरीक़ेकार ॿुधाए थी त डाइट प्लान कहिड़ो वठिणो आहे ऐं जिस्मानी ऐं ज़हनी सिहतूं जेको तव्हांखे कीअं मेंटेन करिणो आहे।